अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। पूरे पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ में जेके पढ़ंदड़ शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त PM लैपटॉप स्कीम हिकु दफ़ो ॿीहर अनाउंस थी चुकी आहे। इन लैपटॉप स्कीम जे ज़रिए पूरे पाकिस्तान में जेके बि पढ़ंदड़ कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जे लाइ 1 लख लैपटॉप जेको आहे तक़सीम कया वेंदा ऑन मेरिट बेसिस ते। जेके बि कैंडिडेट हींअर अंडर ग्रेजुएट, ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम में पढ़ी रहिया आहिनि त उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त प्राइम मिनिस्टर तरफ़ां 1 लख लैपटॉप स्कीम्स जेको आहे अनाउंस कई वई आहे। उन जे लाइ सभिनी खां पहिरियां तव्हां अप्लाई कंदा इन स्कीम जे लाइ, उन खां पोइ तव्हांजी डेटा वेरीफाई थींदी ऐं उन खां पोइ अगरि तव्हां मेरिट बेसिस ते सिलेक्ट थींदा तव्हांखे लैपटॉप फ्री ऑफ कॉस्ट प्रोवाइड कयो वेंदो। इन लैपटॉप स्कीम में अप्लाई करण जे लाइ सभिनी खां पहिरियां तव्हां laptop.pm.yp.gov.pk जीअं तव्हां न ते ईंदा इन तरीक़े जी तव्हांजे अॻियां स्क्रीन अची वेंदी ऐं उन खां पोइ ई तव्हां अप्लाई नाउ जो बटन ॾिसी रहिया आहियो, इन ते तव्हां क्लिक कंदा। अप्लाई नाउ जे बटन ते क्लिक करण खां पहिरियां तव्हां पंहिंजी एलिजिबिलिटी चेक कयो त अगरि तव्हां इन में अप्लाई करण जे लाइ एलिजिबल आहियो बि की न। त ही डिग्री वाइज़ डेट चार्ट ॾिनो वियो आहे। अगरि तव्हांजी एडमिशन इन डेट या इन डेट खां पोइ आहे त तव्हां इन जी में अप्लाई करे सघो था। लाइक PhD आहे 31 दिसंबर 2020 या उन खां पोइ जेके कैंडिडेट आहिनि। ईअं MS MPhil जेको आहे 31 दिसंबर 2023, MBA जेका 3.5 ईयर आहे 30 जून 2022 ऐं 2.5 ईयर 30 जून 2023, 1.5 ईयर 30 जून 2024। ईअं मास्टर्स जेको डिग्री प्रोग्राम आहे 2 इयर्स जो, उन में 31 दिसंबर 2023 या उन खां पोइ एडमिशन हुजे अंडर ग्रेजुएट प्रोग्राम में 31 दिसंबर 2020 जेको 5 इयर्स प्रोग्राम हूंदो आहे लाइक फार्मेसी वग़ैरह, ऐं उन खां पोइ जेको अंडर ग्रेजुएट 4 इयर्स प्रोग्राम आहे उनजो 31 दिसंबर 2021 या उन खां पोइ जेको आहे एडमिशन हुजे। त अगरि इन तव्हां एलिजिबिलिटी तहत एलिजिबल आहियो त तव्हां अप्लाई नाउ ते क्लिक कंदा ऐं सभिनी खां पहिरियां जेके न्यू कैंडिडेट हूंदा उहे पंहिंजो NIC रजिस्टर कराईंदा ऐं जेके ओल्ड कैंडिडेट जिन्हनि अॻु में अप्लाई कयो आहे उहे जस्ट पंहिंजो डेटा जेको आहे अपडेट कंदा। त उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। प्राइम मिनिस्टर लैपटॉप स्कीम अची चुकी आहे, उन मां घणे खां घणा कैंडिडेट अप्लाई करे फ़ाइदो हासिलु कयो। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ जेका बि नई वीडियो हुजे उहा हुते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।